मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत सूरत जी डायरेक्टरी जो थियो विमोचन। जी हाँ, सूरत जे रामनगर स्थित स्वामी लीलाशाह भवन में लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत ट्रस्ट सूरत द्वारा प्रकाशित समाज जी नई डायरेक्टरी 2021 जो विमोचन समाज जे गणमान्य जननि जी गरिमामयी उपस्थितियुनि में 25 जुलाई आतवार जो थियो। अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय प्रमुख माननीय श्री भागचंद सुखवाणी जी, कालूबाई जी तथा अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी युवा मंडल जा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विनोद भाई करमचंदानी जी तथा वरिष्ठ जेका घणई पदाधिकारी आहिनि उन्हनि जे द्वारा आवरण के हटाए करे संयुक्त रूप सां डायरेक्टरी जो विमोचन कयो वियो। हिन मौके ते राष्ट्रीय प्रमुख श्री भागचंद सुखवाणी जी सूरत पंचायत जी प्रशंसा कई ऐं चयो कि डायरेक्टरी सिंधी समाज के जोड़ण जो एक सशक्त माध्यम आहे जंहिंमें समाज जे हर परिवार जो संपर्क सूत्र सभिनि खे एक धागे में पिरोईंदो। अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी युवा मंडल जा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विनोद भाई करमचंदानी डायरेक्टरी ठाहिण वारी टीम के वाधायूं ॾींदे हुए चवनि था कि डायरेक्टरी ठाहिण अली महिनत जो कमु आहे जंहिंखे सूरत पंचायत पूरी ज़िम्मेदारी सां गॾु कयो आहे। हिन मौके ते सिंधी गौरव रतलाम जा युवा समाज सेवी श्री विनोद भाई करमचंदानी जो अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी युवा मंडल जा राष्ट्रीय अध्यक्ष ठहिण ते जोरदार स्वागत सम्मान कयो वियो। श्री करमचंदानीअ स्वागत करण वारनि सूरत टीम जो खुले दिल सां आभार जतायो ऐं पंचायत जी युवा मंडल जी स्थानीय इकाइयुनि जे गठन ते सक्रियता सां गॾु जुटण जी अपील भी कई। सभी आमंत्रित अतिथियुनि जो स्वागत सूरत पंचायत जा अध्यक्ष श्री विष्णु भाई सोनैया, श्री जयकिशन भागचंदानी, लाड़ी लुहाणा सिंधी सेवा मंडल ट्रस्ट जा चेयरमैन श्री ठाकुर भाई कृष्णानी, श्री तुलसी भाई मंगनानी, श्री खुशहाल भाई तुलसियानी कयो। हिन मौके ते पंचायत जा प्रमुख जननि ऐं सूरत पंचायत जी सॼी टीम जी सराहनीय योगदान रहियो। त कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी भी कोई न्यूज़ कोई ख़बर जेका भी सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो ऐं कोई भी अगरि तव्हां भॼन था ॻायो गीत था ॻायो सिंधी में उहो भी तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा भी सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि ताकि कोई भी अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ियल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भॼन, सिंधी न्यूज़, किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु।